सचो सतराम। हकीकत में अॼु जो ॾींहुं इंसानियत जो ॾींहुं आहे, छाकाणि त इहो ॾींहुं प्यार, मोहबत ऐं मिठास भरियो ॾींहुं आहे। ऐं इहो ॾींहुं असांखे यादि थो ॾियारे त इंसान हकीकत में इंसान तॾहिं थींदो आहे जॾहिं उनमें इंसानियत हुजे। ऐं अॼु जो ॾींहुं भॻवान राम सां मनसूब आहे। हकीकत में उन पंहिंजे जीवन में केतिरा ई सुख दुख ख़ुशियूं ग़म सभु चीज़ूं ॾिठियूं ऐं हर हालत खे उन एतिरो त बहितरी सां मुंहुं ॾिनो, पर कॾहिं बि उन पंहिंजी इंसानियत खे हथों छॾणु न ॾिनो। तंहिंजे करे हुन हर रिश्ते खे निभायो, पोइ उहो वॾनि जी इज़त हुजे, घर जो प्रेम हुजे, पाण जहिड़े सां मोहबत हुजे, दोस्ती हुजे, साथ हुजे, ऐं एसि ताईं जो दुश्मन सां बि बहितरी हुजे। ऐं अॼु जंहिं दौर में पाण सभु गुज़री रहिया आहियूं, हकीकत में इहो ॾींहुं असांखे यादि थो ॾियारे त जॾहिं बि कोई अहिड़ो माहौल बणिजे, असांजी इंसानियत उहा हथों न वहे। इन करे इंसान कुझु कंदो त ज़रूरु आहे, पोइ हू बहितर करे या ख़राबु करे। इंसान ॻाल्हाईंदो ज़रूरु, पोइ मिठो ॻाल्हाए या कड़वो ॻाल्हाए। ऐं इंसान खाईंदो ज़रूरु, पोइ हू चङो खाए या ख़राबु खाए। ऐं इंसान पंहिंजी ज़िंदगी में कुझु कंदो ज़रूरु। तंहिंजे करे इहो ॾींहुं असांखे यादि थो ॾियारे त तव्हां ॾियारी जे ॾींहं ते हिकिड़े ॾीए जो मिसाल वठो। भई ॾीओ बि जलंदो आहे ऐं इंसान बि जलंदो आहे, पर ॿिन्ही में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे, जॾहिं ॾीओ जलंदो आहे त पाण बि रोशन थींदो आहे ऐं बाक़ी सभिनी खे रोशनी ॾींदो आहे। इन करे इंसान जलंदो आहे त पाण बि सड़ंदो आहे, ॿियनि खे बि साड़े रखंदो आहे। तंहिंजे करे इंसान खे हिकिड़े ॾीए मां मिसाल त ॾीए वांगुरु आयो कुझु कंदो ज़रूरु। तंहिंजे करे अहिड़ो कुझु कयो जंहिंसां तव्हां पाण बि रोशन थियो, यानी इज़त शान मान सानियत समझ सभु कुझु हुजे। ऐं उहा इज़त शान मान हमेशह इख़लाक़ ऐं किरदार सां ईंदी आहे, कैरेक्टर सां ईंदी आहे, बहितरी सां ईंदी आहे ऐं चङाई सां ईंदी आहे। जॾहिं ॾींहं वांगुरु तव्हां पाण रोशन थींदव त पोइ जॾहिं पाण रोशन थियो त पोइ ॾींहं वांगुरु ॾियारी आहे न, ॾींहं जी कतार जीअं पाण बि रोशन थिए, हू सभु खे रोशन कंदो ऐं सभु रोशन थींदा आहिनि। तव्हां बि पाण इंसान बणिजो ऐं ॿियनि खे बि साथ ॾींदा, मोहबत कंदा, इंसानियत सां बणाईंदा, सॼे जग खे, सॼे संसार खे, सॼी दुनिया खे ॾींहं वांगुरु इंसानियत वांगुरु जगमगाए खणो त पोइ हिन जहान में जीअं फटाका उथंदा आहिनि, तव्हांजे अंदरि सदाई ख़ुशियूं हूंदियूं, संसार में ॾियारी हूंदी, रोशनी हूंदी, प्यार हूंदी, मोहबत हूंदी ऐं हिकु उमंग ऐं उत्साह हूंदो। तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे उमंग, उत्साह, ख़ुशी, इंसानियत ऐं प्यार सां भरियो। तंहिंजे करे हीअ ॾींहुं हक़ीक़त में इंसानियत जो ॾींहुं आहे। ऐं इन प्यार भरे ॾींहं ते न्यूज़ जे तरफ़ां हीउ पैगाम हर हिकु ताईं पहुचाए रहिया आहे। सो तव्हां सभिनी खे ऐं संसार जे हर हिकु इंसान खे, छाकाणि थी कई हिकु जो न पर इंसानियत जो त्योहार आहे, सभिनी इंसाननि खे ॾियारी जूं वाधायूं, मुबारक ऐं